MP सां वास्तो रखंदड़ ठटे ऐं सिजावल जे शिराज़ी ग्रुप जे MPS सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी पारां पंहिंजे वालिद मरहूम अलहाज नवाब सैयद एजाज शाह शिराज़ी जे रूहनि खे सवाब पहुचाइण जे लाइ मकली जी दरगाह हज़रत शाह मुराद शाह शिराज़ी भरिसां संदसि आख़िरी आरामगाह ते क़ुरान ख़ानी जो एहतमाम करे नंगर न्याज़ करे मरहूम जी मग़फ़रत लाइ ख़ुसूसी दुआऊं कयूं हुयूं, जंहिंमें अॻूणे ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी, पगारे सैयद इस्माइल शाह शिराज़ी, MPA रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, अॻूणे MPA सैयद अमीर हैदर शाह शिराज़ी, सैयद हाजी पाशा शाह शिराज़ी, सैयद तनवीर शाह शिराज़ी समेत शिराज़ी ख़ानदान जे फ़र्दनि शिरकत कई। उन ई मौक़े ते PP MPS सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी चयो त बाबा साईं अलहाज सैयद एजाज शाह शिराज़ी जे विछोड़े खे 1 साल पूरो थियण वारो आहे। संदसि पहिरीं वरसी 10 डिसंबर ते शिराज़ी हाउस ठट्टो ते मल्हाई पई वञे, जंहिं जूं तयारियूं जारी आहिनि।